मुफ्ती मोहम्मद रहीम फारूकी साहब, सबका पहिरीं त मां तव्हां खां इहो पुछंदमि त एतिकाफ़ आहे छा? नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युतक़फ़ु फ़ी कुल्लि रमज़ान अशरत अय्याम, सदक़ल्लाहुल अज़ीम। हज़रत अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत फ़रमाइनि था पिया त एतिकाफ़ रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में थींदो आहे ऐं आख़िरी अशरे खे अल्लाह तबारक व तआला ऐं आख़िर में कॾहिं रमज़ान शरीफ़ अलविदा कंदो थो वञे, पोइ अल्लाह ताला जी जेका रहमत आहे उन जा दरवाज़ा अञा वधीक खुलंदा था वञनि। आख़िरी अशरे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु एतिकाफ़ जी बरकत रखी आहे। वरी इन आख़िरी अशरे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त लैलतुल क़द्र जी बि रातूं रखियूं आहिनि। वरी इन आख़िरी अशरे जे आख़िरी रातुनि में जेका 29 राति थींदी आहे, सुभाणे ईद थींदी आहे, उन ते अल्लाह तबारक व तआला जी रहमत एॾी जोश में ईंदी आहे जो अल्लाह तबारक व तआला 29 ॾींहं रोज़ाना 60,000 माण्हू अल्लाह ताला जहन्नम कढी जन्नत में दाख़िल कंदो आहे। वरी उन आख़िरी राति में जेतिरा 29 ॾींहंनि में जेतिरा माण्हू अल्लाह ताला जहन्नम कढिया अथई न, वरी उन आख़िरी राति में अल्लाह जो वरी पैकेज अञा खुलियल हूंदो आहे, ओतिरा माण्हू वरी अञा वधीक जहन्नम कढी जन्नत में दाख़िल थो करे। इहा रमज़ान जी आख़िरी आहे। हलूं था इतिकाफ़ ते। इतिकाफ़ हिकु 10 ॾींहंनि जे अंदरि असां मुस्लमान मर्द तोड़े औरतूं, मर्द मस्जिद में इतिकाफ़ कंदा आहिनि ऐं औरतूं नियाणियूं असांजी भेनरूं माइरूं उहे पंहिंजे घर में इतिकाफ़ कंदियूं आहिनि। इतिकाफ़ मां यानी इंसानु दुनिया सां लातालुकात ख़तमु करे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां तालुकात जोड़े थो। दुनिया मां कारोबार ॿियूं टियूं शयूं सभु ख़तमु करे सिर्फ़ु लातालुकी करे अची करे मस्जिद में ऐं निमाण आजिज़ाना इनकिसारिना मस्जिद जे कुंड में अची करे वेही थो रहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे आॾो अल्लाह जे आॾो पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी जी तलबगार अची करे ऐं रोअण सां झंझोड़नि सां वरी तन्हाई वारी जेका इबादत आहे न, उहा कसीर घणाई वारी इबादत में अञा वधीक उन में मज़ो आहे। छो त ॿ माण्हू जॾहिं पाण में वेठा हूंदा आहिनि पोइ हिक ॿिए सां दिलि जा राज़ खोले करे बयानु कंदा आहिनि ऐं जॾहिं उहो माण्हू अल्लाह जे आॾो वेठो हूंदो आहे इतिकाफ़ वारो, पोइ उनखे टाइम आहे, ॾींहं बि अथसि राति बि अथसि, जेॾीमहिल आहे जेॾीमहिल पियो वणेसि पंहिंजो दिलि जूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला सां वेठो करे तनहा, बसि हिन जो तालुक़ु अल्लाह सां हूंदो आहे। उहो केॾीमहिल निमाज़ुनि में हूंदो आहे, केॾीमहिल तिलावतनि में हूंदो आहे, केॾीमहिल ज़िक्र ऐं अज़कारनि में हूंदो आहे ऐं केॾीमहिल दुरूद ऐं सलाम में हूंदो आहे। तमामु इबादतुनि में इहो वीचारो मशहूरु थी पवंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको माण्हू एतिकाफ़ कंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त सॼे महले ऐं कानून महले ऐं कानूनी ऐं ॻोठ, हिकिड़ा आहिनि ॻोठ ॿाहिराड़ी जा चऊं तव्हां त जीअं ॿाहिराड़ी वारे बि सम्झी सघनि, ऐं ॿियो आहे शहर में जीअं कॉलोनी ऐं महलो हूंदो आहे। जॾहिं महले ऐं कॉलोनी ऐं ॿाहिराड़ी जे ॻोठ मां हिकिड़ो माण्हू एतिकाफ़ में वेहंदो आहे त ईअं सम्झो त सॼे महले सॼी कॉलोनी सॼे ॻोठ जो ॿार लही पियो। सॼे ॻोठ जो ॿार लही पियो। एतिरी फज़ीलत आहे। वरी ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं केरु नथो वेहे त ईअं सम्झो त सॼो ॻोठ महलो कॉलोनी सभु गुनाहगार थी था वञनि जेकॾहिं केरु नथो वेहे इतिकाफ़ में। अॻे में इहो हूंदो हो, वॾो शौक़ु हूंदो नौजवाननि में अक्सर करे, पोइ नौजवान मर्द हुजनि कहिड़े थोरे औरतूं हुजनि, उहे इतिकाफ़ खे टाइम ॾींदा हुया। बाक़ाइदे आख़िरी अशरे में इहो जॻहूं मस्जिदूं तलाश कंदा हुया त हिन मस्जिद में मां वेहंदुसि, हुन मस्जिद में मां वेहंदुसि ऐं औरतूं पंहिंजे घरनि में सफ़ाइयूं करे दुनिया सां तालुकात ख़तमु करे इतिकाफ़ में वेही रहंदियूं। बदकिस्मती सां अॼु हीअ मोबाइल ॼण के शैतान जी सूरत में असां वटि पहुची चुको आहे। हीअ मोबाइल असांखे ईअं सम्झो त रमज़ान जे रोज़नि मां बि असांखे ख़राबु कई, हीअ मोबाइल असांखे इतिकाफ़ खां बि महरूम कई, हीअ मोबाइल असांखे अॼु नौजवान खे क़ुरान मजीद जी तिलावत जे लाइ टाइम कोन थो मिले।